जय झूलेलाल दोस्तों। अॼु असां ठाहींदासीं इहे रंग बिरंगी गुल बेदा। हा, गुल बेदा नंढे हूंदे इहे असां जाम खाईंदा हुआसीं। तव्हांखे ज़रूर इहे गुल बेदा ॾिसी करे पंहिंजो बचपन यादि ईंदो हूंदो। नंढे हूंदे हर कंहिंखे इहे जाम वणंदा हुआ, रंग बिरंगी गुल बेदा। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि इहे गुल बेदा घर में कीअं ठाहिजनि। वीडियो एंड ताईं ज़रूर ॾिसजो। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जंहिं ते सिंधियत सां रिलेटेड सभु वीडियोस तव्हांखे मिलंदा। उहे चाहे सिंधी रोटी हुजे, सिंधी कल्चर हुजे, ट्रेडिशन हुजे, असांजा ॾिण वार हुजनि, हिकु हिकु शइ मां पंहिंजे चैनल ते अपलोड कंदी आहियां। त उहा ज़रूर ॾिसजो और पंहिंजे माइटनि ऐं दोस्तनि सां इहो वीडियो ज़रूर शेयर कजो। त हुनर मुस्कान का चैनल ते इहे शयूं अवेलेबल आहिनि। अचो त वीडियो शुरू था कयूं पिया। सभिनी खां पहिरियों गुल बेदनि जो बेस ठाहींदासीं, यानी बिस्किट वारो हिसो जेको आहे उहो। उन जे लाइ खणंदासीं 40 ग्राम पाउडर शुगर यानी पीसियल खंड खणंदासीं और उन में 20 ग्राम मेल्टेड बटर विझंदासीं, मखण या रूम टेम्परेचर ते हुजे या उनखे मेल्ट करे विझंदासीं। मखण विझी करे इनखे कंटिन्यूअस घुमाइणो आहे। सॉल्टेड बटर खयो आहे मां 20 ग्राम आहे, जेको कंटिन्यूअस 5 खां 7 मिंट ॾिसो ईअं फेटींदासीं। इनखे विस्कर या चमचे जो इस्तेमाल करणो आहे। त इहो काफ़ी फ्लफी थी वेंदो, ॾिसो हिन तरह। इन खां पोइ असां हिन में विझंदासीं मैदो। 100 ग्राम मैदो विझंदासीं हिन में। 1/4 स्पून बेकिंग पाउडर विझंदासीं। चङी तरह मिक्स कंदासीं इनखे। हथनि सां चङी तरह मिक्स कंदासीं। कीअं मोहिन मिक्स कबो आहे उन वांगुरु। हाणे इन खां पोइ असां हिन में विझंदासीं खीर। हिकु हिकु चमचो करे खीर विझंदासीं। अटो न ॻोहिणो आहे असांखे, सिर्फ़ु इन मिक्सचर खे असांखे गॾु करणो आहे, जेको सख़्तु बि हूंदो ड्राई बि हूंदो। और हिकु हिकु स्पून करे असां हिन में खीर विझंदासीं। चङी तरह मिक्स कंदा वेंदासीं। 5 खां 6 चमचा हिते मूंखे खीर जा लॻा। तव्हां ॾिसजो उन जे हिसाब सां हिन में थोरो थोरो करे विझिजो, जीअं हे ड्राई मिक्सचर मिक्स थी वञे। ॾिसो मां हिन ते अटो न ॻोहियो आहे, सिर्फ़ु इन मिक्सचर खे ख़ाली मिक्स कयो आहे। ॾिसो हिन तरह इहो अञा छुट छुट करे रहियो आहे। हाणे हिन मां असां हिकु चाणी ठाहींदासीं और उनखे खणंदासीं OHP शीट ते। कंहिं प्लास्टिक शीट ते बि तव्हां खणी सघंदा आहियो या OHP शीट जो इस्तेमालु करे सघंदा आहियो। उनखे असां वेलींदासीं। ॾिसो हिन तरह फुल्के खां थोरो मोटो हुअणु खपे। उन खां पोइ कंहिं बि ढकण या नोज़ल जो इस्तेमालु करे असां हिन तरह नंढा नंढा बिस्किट ठाहींदासीं। हुन मां एक्स्ट्रा पार्ट कढी वठंदासीं, पोइ वापसि उनखे वेले वरी उन मां बिस्किट ठाहींदासीं। ॾिसो इहे सभु रेडी थी विया आहिनि। हाणे असांखे हिनखे करणो आहे बेक। त बेक करण जे लाइ असां बेकिंग ट्रे खणंदासीं। उन ते पहिरियों तेल लॻाए वठंदासीं। तेल लॻाइण खां पोइ थोरी थोरी गैप ते इहे बिस्किट रखंदासीं हिन ते। और हिनखे बेक करणो आहे असांखे 150 डिग्री ते 7 to 8 मिनट। 7 खां 8 मिंट ख़ाली हिनखे बेक करणो आहे, छाकाणि बिस्किट जाम नंढा आहिनि इहे। ॾिसो इहो रेडी थी विया। हाणे इहे हलिया ओवन में बेक थियण जे लाइ 150 डिग्री ते 7 to 8 मिनट्स जे लाइ। थधो थियण खां पोइ असां हिनखे कढंदासीं। ॾिसो इहे असांजा बिस्किट बिल्कुलु रेडी थी विया आहिनि। हाणे असां हिन जो टॉप कलरफुल पोर्शन ठाहींदासीं। 2 स्टेप्स में आहे। पहिरें स्टेप में असां ठाहींदासीं अक्वा फाबा। तव्हां चाहियो त अक्वा फाबा ॿाहिरां बि वठी सघंदा आहियो, जेको टिन वारा छोला ईंदा आहिनि उहे वठी करे, या हिन रीति असां घर में बि ठाहे सघंदा आहियूं। छोला खणणा आहिनि, 1 कोप छोला खया आहिनि, उनखे असां 7 खां 8 कलाकनि लाइ पुसाए रखंदासीं। धोई करे पुसाईंदासीं। ॾिसो 7 कलाकनि खां पोइ इहे छोला हीअं फुंडजी वेंदा। हाणे इन्हनि खे असांखे करणो आहे बॉइल। पाणी ड्रेन कंदासीं और इहे खणंदासीं असां छोला कुकर में। इहो अक्वा फाबा जेको आहे मार्केट में रेडी बि मिलंदो आहे। इन में विझंदासीं असां पाणी। 3 खां 4 गिलास पाणी विझी करे असां हिनखे घटि में घटि 7 खां 8 सीटियूं लॻाए करे बॉइल कंदासीं। बॉइल करण खां पोइ अञा हिन में पाणी वधीक आहे, गैस चालू रखंदासीं। इनखे अञा बॉइल कंदासीं 5 मिंट जे क़रीब, जीअं इहो जेको पाणी आहे सिर्फ़ु 1 कटोरे जेतिरो बचे, 1 कोप जेतिरो।
ॾिसो उनखे पोइ ॿाहिरि रूम टेम्परेचर ते असां थधो कंदासीं। उनखां पोइ हिनखे रखिणो आहे असांखे फ्रिज में। फ्रिज में कलाक खनि फ्रिज में रखण खां पोइ ॾिसो इहो जेली वांगुरु थी वेंदो, मतिलबु इहो असांजो अक्वाफाबा जेको आहे रेडी थी वियो आहे। बराबरि कंसिस्टेंसी आहे इहा। और इन सां असांजा बिस्किटनि जी जेका क्रीम आहे ॾाढी बढ़िया ठहंदी। अचो त हाणे ॿियो स्टेप ॿुधायां थी मां तव्हांखे। क्रीम ठाहिण जे लाइ ॻच कोप यानी 1/4 कप जेको आहे असां अक्वाफाबा खणंदासीं। उन में 1/4 स्पून वनीला एसेंस विझंदासीं। थोरो सो विनेगर विझंदासीं 1/4 स्पून जे क़रीब, जंहिंखे असां सुरखो चवंदा आहियूं। उनखे असांखे ब्लेंड करिणो आहे। इन तरह ॾिसो विस्कर सां विस्क कंदासीं चङी तरह, जेसि ताईं इहो फ्लफी थी वञे। उनखां पोइ हिन में विझंदासीं असां पाउडर्ड शुगर। इन में पवंदी 1 कोप पाउडर्ड शुगर और अधु कोप आइसिंग शुगर। थोड़ी थोड़ी करे असां हिन में 2 शुगर विझंदासीं और कंटिन्यूअस हिनखे असां बीट कंदासीं जेसि ताईं इन मां हिकु स्टिफ जेका आहे क्रीम ठहे। उन मां पीक्स निकिरंदा तेसि ताईं असांखे हिनखे ब्लेंड करिणो आहे। थोड़ी करे शुगर ॾिसो विझंदा वेंदासीं असां। पहिरियों पाउडर शुगर और उनखां पोइ आइसिंग शुगर। 1 कोप पाउडर शुगर आहे और अधु कोप जेको आहे आइसिंग शुगर आहे। ॾिसो अञा ताईं पीक्स नथा निकिरनि पिया। जेसि ताईं पीक्स निकिरनि तेसि ताईं असांखे हिनखे ब्लेंड करिणो आहे। ॾिसो हाणे शुगर जेका इहा स्टिफ थी वई आहे। इन में विझंदासीं असां 2 चमचा कॉर्नफ्लोर। कॉर्नफ्लोर विझी करे इनखे चङी तरह असां वापसि ब्लेंड कंदासीं। ॾिसो इन तरह थोरो सो ई मिक्स करिणो आहे, घणो न। इहा असांजी क्रीम रेडी थी वई आहे। इनखे 5 हिस्सनि में विराईंदासीं और सभिनी में अलॻि अलॻि कलर विझंदासीं, पीलो, ॻाढ़ो, साओ ऐं नीरो। ऐं हिकिड़ो जेको आहे असां अछो पार्ट रहण ॾींदासीं। जेॾी महिल तव्हां विस्क कयो था पिया, क्रीम जेका आहे तव्हांखे अगरि जाम लॻे थो अञा लिक्विड ई आहे त तव्हां 1 कोप जी जॻह ते 1/4 कोप खंडु यूज़ करे सघंदा आहियो। पर जेका मां क्वांटिटी ॾिनी आहे उहा बराबरि आहे। पर बाय चांस केॾी महिल ईअं थी वेंदो आहे कि मेजरमेंट हेॾे होॾे थी वञे और क्रीम जेका आहे बराबरि नथी थिए, त पोइ तव्हां थोरी सी खंडु वधीक विझिजो त तव्हांजी क्रीम बराबरि ठही वेंदी। सभिनी क्रीम्स खे असां इनखे नोज़ल में भरींदासीं पाइपिंग बैग में और हिन तरह ॾिसो बिस्किटनि ते असां गुल विधा ठाहींदासीं। और जीअं मां ॿुधायो अक्वाफाबा जेको आहे तव्हां मार्केट मां बि टिन वठी सघंदा आहियो छोला न पिसाए करे। और अगरि तव्हांखे घर में करिणो आहे त जीअं रीति मां ॿुधायो आहे, अगरि तव्हां एग खाईंदा हुजो त एग वाइट जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो तव्हां। सभिनी बिस्किट्स ते अलॻि अलॻि कलर जा हिन तरह असां गुल विधा यानी गुल तयारु कंदासीं और हिनखे असां कलाक 2 जेका आहे ॿाहिरि रूम टेम्परेचर ते छॾे ॾींदासीं त इहा आइसिंग जेका आहे उहा सॉलिड थी वेंदी और असांजा गुल विधा तयारु थी वेंदा कलरफुल। नंढे हूंदे इहे गुल विधा त ॾाढा खाधा हुआ। इन्हनि कलरनि ते बि असां विढ़ंदा हुआसीं, इहो कलर मूंखे खपे, इहो कलर मूंखे खपे। त मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो तव्हांखे कहिड़े कलर जा गुल विधा वणंदा हुआ और छा तव्हां सची में तव्हां बि ईअं विढ़ंदा हुआ कलर ते। जय झूलेलाल। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कयो, शेयर कयो और सब्सक्राइब कयो और मुंहिंजी ईंदड़ वीडियोस खे ॾिसण जे लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो। जय झूलेलाल।